जी बिल्कुल नाज़रीन, रोड ऐं रस्ता आसानीअ जी अलामत ऐं तरक़ीअ जा ज़ामिन हूंदा आहिनि, पर बदकिस्मती सां उत्तर सिंध जा जेके इलाइक़ा आहिनि, सिंध बलोचिस्तान जे सरहदी दंग वारा ॻड़ी असन ऐं भरपासे वारा जेके इलाइक़ा आहिनि उहे रोडनि ऐं रस्तनि खां बिल्कुलु महरूम बणियल आहिनि। हिते काफ़ी जेके आहे त रोड ऐं रस्ता आहिनि उहे जेके आहे त ज़बून हाल बणिजी विया आहिनि ऐं सफ़र जे क़ाबिल ई न आहिनि रहिया। हिन वक़्तु बि असीं मौजूदु आहियूं जेकोबाद ॻड़ी असन रोड ते। भुटा ॻड़ी खां ॻड़ी असन ताईं हिन रोड जो जेको ठीको आहे 20 खां 22 करोड़ ॿुधायो पियो वञे, पर बदकिस्मती सां ठेकेदार जे करप्शन सबबि ही रोड जेको आहे त हिन रोड जो कमु सुस्त रफ़्तारी जो शिकार आहे ऐं उन सां गॾोगॾु जेके आहे त रोड जे कम में नाक़िस मटीरियल जो इस्तेमालु थी रहियो आहे। ऐं अव्हांखे ॿुधाईंदो हलां त जेकोबाद खां जेके शहर आहिनि हिन रस्ते सां जेके मिलनि था उन में ॻड़ी असन आहे, बाहू खोसो आहे, दौड़ शरीफ़ आहे, RD 44 RD 52 वारा इलाइक़ा आहिनि, पावर सनड़ी ऐं मांझीपुर वारो जेको इलाइक़ो आहे उहो हिन ई रस्ते सां जेको आहे त उन्हनि जो गुज़रगाह आहे ऐं मुख़्तलिफ़ क़िस्म जो जेके इन शहरनि ॾांहुं वेंदड़ अनाज आहे उहो बि हिन रस्ते सां गुज़रे थो पियो। पर बदकिस्मती सां चूंडियल नुमाइंदनि ऐं जेकी आहे त वस वारनि अख़्तियारनि हिन तरफ़ तवजो नाहे ॾिनो ऐं हिन रोड ते जेके सफ़र कंदड़ मुसाफ़िर आहिनि उहे तमामु घणो जेका त मुश्किलातुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। को बीमार माण्हू जेकॾहिं बीमारी वारे हालत में कंहिं शहर ॾांहुं सफ़र करे थो त उहे रस्ते में ई दम धणी हवाले करे छॾे थो ऐं उन खां अलावा जेके हमला औरतूं जेकी आहे त डिलीवरी केस उहे बि हमल जेके आहे त उन्हनि जूं ज़ाया थी रहियूं आहिनि। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त एंटी करप्शन नेब ऐं FIA समेत वस वारनि अख़्तियारनि खे घुरिजे त हिन रोड जे कम जो करप्शन जो नोटिस वरितो वञे ऐं जेको हिन रोड में नाक़िस मटीरियल जो इस्तेमालु थी रहियो आहे उन जो नोटिस वठी करे हिन रोड जो कमु जेको आहे त बिना देरि मुकमिल कराए वञे त जीअं इलाइक़े वासी बहितरीनु सफ़री सहूलियतूं हासिलु करे सघनि। जी।